ॿीहर भलेकार कंदासीं तव्हांखे विवर्स ऐं हींअर जंहिं भेण मूंखे जॉइन कयो आहे हुननि जो नालो आहे तस्बिया राशिद। अस्सलामु अलैकुम। अलामा साहब, मां तव्हांजी तरफ़ हाणे अचणु चाहींदसि त जुमे जो जेको ॾींहुं आहे तमामु घणो बाबरकत ॾींहुं आहे ऐं इन जे हवाले सां क़ुरान पाक में कहिड़ो हुकुम आहे? जी, कुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त सूरतुल जुमा में फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू इज़ा नूदिया लिस्सलाति मिन यौमिल जुमअति फसअू इला ज़िक्रिल्लाहि वज़रुल बैअ ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून। अॻिते बि आयत आहे। ख़ालिक़े काइनात इरशाद फरमायो त जंहिं महिल तव्हांखे जुमे लाइ सॾु थिए, निदा, इन खे सिंधी में पाण चऊं त सॾु करणु। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो जंहिं महिल तव्हांखे जुमे लाइ सॾु थिए, सॾु मां मुराद जंहिं महिल जुमे जी आज़ान थिए त फसअू इला ज़िक्रिल्लाह, त तव्हां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे ज़िक्र करण जी ख़ातिर पंहिंजे घरां निकिरी पओ, हली पओ। वज़रुल बैअ, ऐं जेकॾहिं तव्हां वापारु ख़रीदो फ़रोख़्त कयो था त उन्हनि खे छॾे ॾियो। त पोइ इन जो बदिलो छा आहे? ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमायो त इहो कमु करणु तव्हां लाइ तमामु बहितरीनु आहे जेकॾहिं तव्हांखे ॼाण हुजे। फ़इज़ा क़ुदियति सलात फ़ंतशिरू फ़िल अर्दि, पर जंहिं महिल तव्हां नमाज़ खे पूरो पढ़ी वठो त उन खां पोइ ज़मीन में फैलिजी वञो। त उन खां पोइ वरी जेको आहे त वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी रज़ा हासिलु कयो। त नमाज़ लाइ जंहिं महिल आज़ान थिए त आज़ान महिल तव्हां पंहिंजे ख़रीदो फ़रोख़्त वापार खे सभिनी खे छॾे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॾे अचो, यानी नमाज़ ॾे अचो। जंहिं महिल नमाज़ लाइ को माण्हू ईंदो आहे, हदीस में ईअं बि आहे त माण्हू कंहिंजो घर वेझो हूंदो आहे मस्जिद खां, कंहिंजो घर परे हूंदो आहे मस्जिद खां, पर जेकॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त अजर ईअं बि अता फ़रमाईंदो आहे त जेकॾहिं को बि माण्हू पंहिंजे घरां निकिरी करे विख खणी करे मस्जिद ॾे पहुचंदो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हर हिकु विख जे बदिले में उनखे नेकियूं अता फ़रमाए छॾींदो आहे। त उन खां अलावा जेकॾहिं इन सूरत हाल में को कारोबार बि करे त उन लाइ छा हुकुम आहे त जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त मना फ़रमाए छॾियो त उन कम खे न करे, यानी आज़ान खां पोइ कारोबार खे बंदि करे छॾे। आज़ान खां पोइ बंदि कयईं, नमाज़ पढ़ी करे वरी अची खोलियईं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे इन फ़रमान ते जेकॾहिं को बि मुसलमान अमल कंदो आहे त उन जे कारोबार में, वापार में हमेशह इज़ाफ़ो थींदो आहे। छाजे करे? जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हुकुम जी जेकॾहिं को बि तकमील करे त अल्लाह साईं उनखे अजर उनजो ज़रूरु अता फ़रमाए छॾींदो आहे। त जुमे जी नमाज़ लाइ इहो ई हुकुम आहे त जंहिं महिल आज़ान थिए, सॾु ॿुधो त उन खां पोइ मस्जिद जे तरफ़ हलो ऐं मस्जिद में वञी करे को माण्हू नमाज़ अदा कंदो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे पूरो अजर ऐं सवाब बि अता फ़रमाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। हींअर मां दावत ॾियणु चाहींदसि सलमान शफ़ीक खे त असांखे नात ॿुधायो। चौखट नबी की छोड़ के जाता कहाँ कहाँ, चौखट नबी की छोड़ के जाता कहाँ कहाँ, चौखट नबी की छोड़ के जाता कहाँ कहाँ, उनका फ़कीर ठोकरें खाता कहाँ कहाँ, उनका फ़कीर ठोकरें खाता कहाँ कहाँ। होती अगर नाप की चौखट से नसीब, होती अगर नाप की चौखट से नसीब, आंसू गुनाहगार बहाता
कहाँ कहाँ आंसू गुनाहगार बहाता कहाँ कहाँ, जैसे बयां हुजूर की खिदमत में कर दिया, जैसे बयां हुजूर की खिदमत में कर दिया, ऐसे में दिल का हाल सुनाता कहाँ कहाँ, ऐसे में दिल का हाल सुनाता कहाँ कहाँ, उनका फकीर ठोकरे खाता कहाँ कहाँ। माशाअल्लाह। अल्लामा साहब, जीअं जुमा नमाज़ थींदी आहे, कोशिशि त इहा ई कबी आहे त सभु मिली जुली करे जब नमाज़ पढ़नि ऐं मस्जिद वञनि, त अक्सर माण्हू पोइ लेट बि ईंदा आहिनि जॾहिं नमाज़ स्टार्ट थी वेंदी आहे। ईअं सुठो न आहे त जॾहिं नमाज़ स्टार्ट थियण वारी हुजे सभु गॾु वञी पढ़िजे? ऐं इहो इन जे बारे में थोरो ॿुधायो त जेके लेट अचनि था त पोइ। जी, हदीस में जुम्मतुल मुबारक जे हवाले सां जीअं मूं अॻु में ज़िक्र कयो त जीअं सॾु थिए त नमाज़ मस्जिद में अचिजे। हदीस मुबारका में ईअं बि आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं को पहिरियों अची करे मस्जिद में जुमे जे ॾींहं ते जुमे जी नमाज़ लाइ हाज़िर थींदो आहे त उनखे क़ुर्बानी जो सवाबु ईअं त माना कंहिं ॾाची क़ुर्बानी कई हुजे। छाजे करे जो अरब में इहे उठ ॾाचियूं वग़ैरह इन्हनि जो रिवाजु घणो हूंदो, तॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिसाल ॾेई करे फरमायो त इन जे ज़िबह करण जो सवाबु उनखे अता फ़रमाए छॾींदो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त। पर जेकॾहिं उन खां ताख़ीर में को ईंदो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन खां नंढे जानवर जो सवाबु उनखे अता कंदो आहे। वरी जेकॾहिं लेट अचे त को उन खां अञा नंढो जानवर हुजे त उन जो सवाबु उनखे अता करे छॾींदो आहे। पर सफ़ा जेकॾहिं को लेट माण्हू ईंदो आहे त पोइ उन जो सवाबु बि उन हिसाब सां ई ख़ालिक़ काइनात अता फ़रमाईंदो आहे। पर हदीस में एतिरे क़दुरु आहे त जेकॾहिं को माण्हू जल्दी में अचे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं जुमे जी नमाज़ लाइ एहतिमाम करे गुस्ल करे साफ़ सुथिरो थी करे अची करे को बि माण्हू जुमे जी नमाज़ अदा कंदो आहे पंहिंजी वक़्त ते, ऐं उन खां पोइ वरी ॿिए जुमे जो इंतज़ारु कंदो आहे, ॿियो जुमो जीअं अचे वरी पहिरें जुमे जी मुनासिबत सां उअं ई अची करे जुमे जी नमाज़ अदा करे, त इन पहिरें ऐं ॿिए जुमे जे विच में जेके उन गुनाह कया हूंदा अल्लाह रब्बुल इज़्ज़त ॿिन्हिनि निमाज़ुनि जे सदक़े सां उन सभिनी गुनाहनि खे बख़्शे माफ़ फ़रमाए छॾींदो। त इन करे माण्हुनि खे इहो ई हुकुम आहे त जीअं अज़ान थिए निमाज़ लाइ अचो। इन जे करे जो कंहिं बि जॻह ते जेका त मस्जिद सभ खां वधीक बहितरीनु जॻह अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे वेझो ऐं नज़दीक थियण जी, ऐं मस्जिद में वेहण बि इबादत में शामिलु आहे, ख़ासि सिर्फ़ु वेहण बि इबादत में शामिलु आहे। पर जेकॾहिं क़ुरान करीम जी तिलावत थो करे त अञा वधीक सवाबु आहे, दुरूद पाक थो पढ़े त अञा वधीक सवाबु आहे, ज़िक्र अज़कार करे त अञा वधीक सवाबु आहे। पर जुमे जे ॾींहं ते छाजे करे जो हीउ जुमे जो ॾींहुं मुसलमाननि लाइ ईद जीअं आहे, इन ईद वारे ॾिहाड़े ते जेकॾहिं को माण्हू निमाज़ लाइ अची करे वेहंदो आहे अॻ में ऐं निमाज़ ताईं वेही करे ख़ुतबो ॿुधी करे आख़िर में दुआ करे जेकॾहिं घर हलियो वेंदो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त सभई सवाबु उन जे झोली में उनखे अता फ़रमाए छॾींदो आहे। त सभई आख़िरी टाइम में अचे निमाज़ लाइ त हुनखे हूअं ई जेका त अचण जी जेका त तौफ़ीक़ थिए, पर जेकॾहिं मुंड में शुरू में ई अची करे को माण्हू मस्जिद में वेहंदो आहे, जेतिरी देरि हू मस्जिद में वेहंदो एसि ताईं उनखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त अजर ऐं सवाबु उनखे अता फ़रमाईंदो रहंदो। पर कोशिशि ईअं कजे हर माण्हू खे त जेका त जुमे जी जीअं आज़ान थिए त पहिरियों अची करे मस्जिद में वेहे तांजो अल्लाह रब्बुल इज़्ज़त सवाबु वधि खां वधि उन माण्हू खे अता फ़रमाए छॾे। सुभान अल्लाह। ऐं जुमे जो वो कहिड़ो वक़्तु हूंदो आहे जंहिंमें असांजी दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि? हा, बहितरीनु ॻाल्हि, तमामु बहितरीनु ॻाल्हि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॾिहाड़े इन जुमे जे हवाले सां जुमे जी नमाज़ में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सातूं त हूअं ई जेको आहे त क़बूल करण वारी ज़ात अल्लाह सां ई आहे। पर ईअं बि ॿुधो वियो आहे त सिजु उभरण महिल सिजु लहण महिल जेकॾहिं दुआ करे त उन दुआ वक़्तु बि जेका दुआ क़बूल थींदी आहे। पर इन में हिकु वक़्तु आहे, ख़ासि वक़्तु, हदीस में इशारो ईअं ॾिनल आहे त मुख़्तसर वक़्तु आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जुमे में 2 ख़ुतबा थींदा आहिनि, हिकिड़ो पहिरियों ख़ुतबो, उन खां पोइ
जेको 4 या 5 सेकंडनि जो वक़फ़ो हूंदो आहे, उन खां पोइ ॿियो ख़ुतबो थींदो आहे फ़िक़्ह हनफ़ी जे मुताबिक़। त पोइ इन हिसाब सां हदीस में इशारो इन तरफ़ ॾिनल आहे त ॿिनि ख़ुतबनि जे विच में जेकॾहिं माण्हू हथ न खणे दिलि में ई दुआ करे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जी दुआ खे क़बूल फ़रमाए छॾींदो। त पोइ के माण्हू सिर्फ़ु निमाज़ जे टाइम ते ई ईंदा आहिनि, त पोइ उन्हनि लाइ इहो आहे त जेकॾहिं कुझु घड़ियूं अॻु में अचनि, तव्हांजो उन ख़ुतबे वक़्तु बि वेहनि, त इन घड़ी खे हासिलु करे का बि परेशानी आहे जेकॾहिं दुआ कनि था त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जी दुआ खे क़बूल फ़रमाए, उन जी परेशानी खे आसान फ़रमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हींअर मां दावत ॾियणु चाहींदसि तस्बीह राशिद खे त असांखे नात ॿुधाइनि। दरे अक़दस पे हाले दिल सुनाना याद आता है, मदीना याद आता, आका मदीना याद आता है, मदीने में जो गुज़रा वो ज़माना याद आता है, मदीना याद आता, आका मदीना याद आया है। खुदा के नूर के जलवे जो देखे मैंने तैबा में, खुदा के नूर के जलवे जो देखे मैंने तैबा में, मुझे रहे कि वो मंजर सुहाना याद आता है, मदीना याद आता, आका मदीना याद आया है। रसूल अल्लाह के दरबार में शौक़ मोहब्बत से, रसूल अल्लाह के दरबार में शौक़ मोहब्बत से, ये मेरा रोज़ शब का आना जाना याद आता है, मदीना याद आता, आका मदीना याद आता है। दरे अक़दस पे हाले दिल सुनाना याद आता है, मदीना याद आया, आका मदीना याद आया है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। मुफ्ती साहब, जीअं तव्हांखे ख़बर आहे त रजब जो महीनो आहे, पोइ शौबान आहे, पोइ रमज़ान आहे, सो हर महीने जी पंहिंजी फ़ज़ीलत हूंदी आहे। सो रजब जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त रजब जे महीने जी कहिड़ी फ़ज़ीलत आहे? क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमायो, इन्ना इद्दत शुहूर इंदल्लाहि इस्ना अशर शहरन फ़ी किताबिल्लाह यौम ख़लक़स समावाति वल अर्द मिन्हा अर्बातु हुरुम। जॾहिं खां अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन काइनात जी तख़लीक़ फरमाई आहे, ॾींहं जी तख़लीक़ फरमाई त महीननि जी तख़लीक़ फरमाई। महीना टोटल 12 अल्लाह रब्बुल इज़्ज़त रखिया, उन्हनि मंझां 4 महीना उहे आहिनि जेके इज़्ज़त वारा, जंहिंखे हुरमत वारो महीनो सॾियो वेंदो आहे।
ज़माने जाहिलियत में यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में इन्हनि चइनि महीननि जो जेका त एहतराम कंदा, ज़िलक़ादा, ज़िलहज्जा, मुहर्रम ऐं चोथों महीनो रजबुल मुरज्जब। ऐं हिन महीने में हदीस में ईअं बि आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त ही महीनो पोख पोखण जो महीनो आहे ऐं शाबान मुअज़्ज़म पाणी ॾियण जो महीनो आहे ऐं रमज़ान मुबारक उन खां वरी फ़सल हासिल करण जो महीनो आहे। ऐं एतिरे क़दुरु बि आहे त पाण करीम सल्लल्लाहु हदीस में बि आहे, मुख़्तलिफ़ अक़वाल बि आहिनि, उन्हनि में ईअं आहे त जेकॾहिं ही महीनो उहो महीनो आहे त जीअं आम सिंधी में अक्सर ॻोठनि में चवंदा आहिनि त ही हज़ारी महीनो, यानी कि 1 रुपयो ॾिजे त 1000 रुपयो अल्लाह साईं उनखे बदिले में अता फ़रमाईंदो आहे। ऐं अक़वाल ईअं आहिनि त ही महीनो मुसीबतुनि खे हटाइण वारो महीनो आहे। हिन महीने में जेकॾहिं को परेशान हुजे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे यादि रखे, यकीन सां, तवक्कुल सां, ख़ालिक़ काइनात उन जे परेशानियुनि खे दूर अता फ़रमाए छॾींदो। पंहिंजे वस आहर जेकॾहिं को परेशानी कंहिं परेशान माण्हू खे जेका त का हेल्प करे, का मदद करे, कंहिं बि तरीक़े सां हुन जी जेका त हौसला अफ़ज़ाई करे थो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन अमल खे बि ॾाढो पसंदि करे छॾींदो आहे। हीउ रजबुल मुरज्जब जो महीनो, हीउ जेका त हिकु त हुरमत वारो महीनो आहे। ॿियो जेका त हिन महीने में अल्लाह रब्बुल इज़्ज़त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन 27 जी राति में मेराज जो दर्जो बि अता फ़रमायो। ख़ालिक़ काइनात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजी ज़ियारत मां बि मुशर्रफ़ फ़रमाया। जी जी, इन तरीक़े सां बि हिन खे फ़ज़ीलत हासिल आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हींअर मां सैयद सैफुर रहमान खे दावत ॾियणु चाहींदसि। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मदिन। सुकून पाया है बेकसी हुदूद गम से निकल गया हूँ, ख़याल हज़रत जब आ गया है तो गेते गेते संभल गया हूँ, सुकून पाया। कभी मैं सुबह अज़ल गया कभी मैं शाम में अबद गया हूँ, कभी मैं सुबह अज़ल गया हूँ, कभी मैं शाम में अबद गया हूँ, तलाश जाना मैं कितनी मंजिल खुदा ही जाने निकल गया हूँ, सुकून पाया। हरम की तपती हुई ज़मीन
पर जिगर बिछाने की आरज़ू थी, बहार खुल्दे बरी मिली तो बचा के दामन निकल गया हूँ, बहार खुल्दे बरी मिली तो बचा के दामन निकल गया हूँ, सुकून पाया है बेकसी ने, हुदूद गम से निकल गया हूँ। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। जी व्यूअर्स, वक्त है ब्रेक जो जल्दी वापस आ जाए। ये आरज़ू नहीं कि दुआएं हजार दो, ये आरज़ू नहीं कि दुआएं हजार दो, ये आरज़ू नहीं कि दुआएं हजार दो, बस पढ़कर नबी की नात लहद में उतार दो, देखा अभी है नजर ने जमाल यार, देखा अभी है नजर ने जमाल यार, ए मौत मुझको थोड़ी सी मोहलत उधार दो, और मैं भी हुजूर आपके दरगाह फकीर हूँ, मैं भी हुजूर आपके दर का फकीर हूँ, बस अपने करम की भीख मुझे बार बार दो, अपने करम की भीख मुझे बार बार दो।
अल्लाह सुभान अल्लाह। मुफ्ती साहब असांखे इहो ॿुधायो त हिन बाबरकत महीने में अल्लाह साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कहिड़ी महिरबानी कई? कुरान करीम में अल्लाह साईं इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। अॻिते आयत आहे ख़ालिक़ काइनात इरशाद फरमायो त पाक आहे उहा ज़ात जंहिं पंहिंजे बाने खे सैर करायो मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं। असल में हिन महीने मुताबिक़ 27 रजब जे हवाले सां मेराज जो ज़िक्र आहे त रसूलुल्लाह मुख़्तसरन ॻाल्हि कंदो हलां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जंहिं महिल अल्लाह रब्बुल इज़्ज़त मेराज ते यानी पंहिंजो दीदार अता कयऊं त ख़ालिक़ काइनात हिकु तोहफ़ो ॾिनो जंहिंखे नमाज़ छॾींदा आहियूं। ऐं कंहिं रिवायत में आहे त 50 नमाज़ूं हुयूं, घटि थींदे थींदे 5 रहियूं, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहो ई हुकुम फरमायो त जेकॾहिं को बि बानो सिदक़े दिलि सां 5 नमाज़ूं जेकॾहिं अदा कंदो त मां अल्लाह रब्बुल इज़्ज़त उनखे 50 नमाज़नि जो सवाबु अता फ़रमाए छॾींदुमि। ऐं ईअं ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो अस्सलातु मेराजुल मोमिनीन, नमाज़ जेका आहे उहा मोमिन जी मेराज आहे। मोमिन जी मेराज कीअं आहे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं महिल अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ियारत कयऊं त ख़ालिक़ काइनात इरशाद फरमायो त हीअ नमाज़ जी जेको तव्हांखे माना तोहफ़ो आहे, तव्हां लाइ सूखड़ी आहे, पर हिन जो जंहिं जंहिं वक़्त में तव्हां नमाज़ लाइ बीहंदव त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन नमाज़ जी सूरत में वरी मां तव्हांखे पंहिंजो दीदार अता फ़रमाए छॾींदुमि। मोमिननि लाइ इहो हुकुम आहे, मुसलमाननि लाइ इहो हुकुम आहे। हदीस में आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त तव्हां नमाज़ ईअं पढ़ो, ईअं महसूसु कयो जो तव्हां अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे ॾिसी रहिया आहियो। तंहिं लाइ नमाज़ मोमिन जी मेराज आहे। पर जेकॾहिं तव्हां न ॾिसी सघो था त इहो यकीन ॼाणिजो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांखे ॾिसी रहियो आहे त नमाज़ में तव्हांजी दिलि किथे आहे। अक्सर ईअं थींदो आहे त माण्हू हूअं हज़ारे कम जेकॾहिं कयूं त का बि ॻाल्हि यादि न अचे, पर तव्हां इहो तजुर्बो करे ॾिसो नमाज़ लाइ जीअं बीहूं त हज़ारे ॻाल्हियूं यादि अची वेंदियूं आहिनि। छाजे करे जो शैतान कॾहिं बि न चाहींदो त इंसान खे मुसलमान खे अल्लाह साईं इहे अजर ऐं सवाबु अता करे। उहो हर हरबो इस्तेमालु कंदो गुनाह लाइ, परेशानी लाइ, का न का शइ उनखे यादि ॾियारींदो तव्हांजो ही नमाज़ खे छॾे इन कमनि कारनि ॾे वञे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी फर्मा बरदारी न करे। ऐं जेकॾहिं को माण्हू साबित क़दम रहे थो त उन लाइ सवाबु आहे। ऐं नमाज़ मोमिन जी मेराज कीअं आहे? मुख़्तसरन ॻाल्हि कंदो हलां हज़रत अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम खे कंहिं जंग में तीर अची करे लॻुसि त पोइ जंहिं महिल उनखे कढनि पिया त साईंजनि खे तकलीफ़ पई थिए त पोइ उनजो जेको ग़ुलाम हो कंबर जंहिंजो नालो, उन्हनि चयो त मां साईंजनि जे हज़रत अली साईं जी मिज़ाज खे ॼाणा थो, जंहिं महिल ही नमाज़ में बीहनि उन वक़्तु तव्हां हिनखे कढी वठिजो। साईंजनि नमाज़ में बीठा, माण्हुनि उनखे जेको आहे छिके करे जेको तबीब हो उन छिके उनखे कढियो त पाण नमाज़ में मशगूल हुई आहे जेका त का बि माना रद्द अमल न ॾिनऊं। जंहिं महिल नमाज़ मां फ़ारिग़ थिया त माण्हुनि पुछियो त अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम तव्हांखे ख़बर पई त हीअ जेको तीर आहे तव्हांजे जिस्म मां ॿाहिरि थी चुको आहे? पाण फरमायूं त मां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे दीदार में हुउमि, मूंखे ख़बर ई न हुई त कहिड़ी तकलीफ़ आहे कहिड़ी तकलीफ़ न आहे। तॾहिं जेकॾहिं को माण्हू नमाज़ में बीहंदो आहे ईअं महसूसु करे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे हू डायरेक्ट ॾिसी रहियो आहे, पर जेकॾहिं इहा सघ नाहे त इहो ज़रूरु यकीन ॼाणे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे बाने खे ॾिसी रहियो आहे। त हिन जेका त महीने में अल्लाह रब्बुल इज़्ज़त नमाज़ जी सूखड़ी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं उन जी उम्मत खे अता कई। पर जेकॾहिं माण्हू 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह साईं उन जे जिस्म ते को हिकु गुनाह बि न छॾींदो, सभिनी खे बख़्शे करे माफ़ फरमाए छॾींदो। त इहा सूखड़ी ता क़यामत जेके मुसलमान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत में अची करे अशरफुल मखलूक़ात इंसान हू ई आहे, पर ॿियनि सभिनी अंबियानि खां जेका उम्मत फ़ज़ीलत वारी आहे उहा उम्मत मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। जेकॾहिं नमाज़ जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे वेझो थिए त सिर्फ़ु ऐं अल्लाह ऐं बानो हुजे, को ॿियो विच में न हुजे, न का ख़्यालु न का बि अहिड़ी शइ। पर इन सूरत हाल में जेकॾहिं नमाज़ खे अदा कंदो आहे त यकीनन उहो मोमिन मेराज माणे करे ईंदो आहे। त इहा महिरबानी अल्लाह साईं जी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ऐं बदिले में उन्हनि जी उम्मत ते, पर उम्मत ते लाज़िम आहे त उन शइ खे उन तरीक़े सां ई इख़्तियार कयूं। त उन तरीक़े सां इख़्तियार कंदासूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हबीब राज़ी थी पवंदो ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त पाण बि राज़ी थी पवंदो इंशाअल्लाह आमीन। अल्लाह हिकिड़ो ॿियो सुवाल तव्हांखां इहो करणु चाहींदसि त जीअं नमाज़ में असां बीठा आहियूं, नमाज़ पढ़ूं था ऐं समटाइम्स असां खां विसरी वेंदो आहे त असां हिकिड़ो सजदो ॾिनो आहे या ॿियो असां ॾियणो आहे अञा त विसरी वेंदा आहिनि ऐं असां हिकदमि उथी बीह रहंदा आहियूं। सो इन हवाले सां बि थोरो असांखे ॿुधायो। हा, इन हवाले सां जेको आहे त फ़िक़्ह में ईअं आहे त सजदे सहव इनखे चइबो आहे त जेकॾहिं नमाज़ में का कमी कोताही रहिजी वञे त पोइ माण्हू खे जेकॾहिं हिकु भेरो यादि आहे, माना ईअं सम्झो त हिकु माण्हू हूंदो आहे जंहिंजी आदत हूंदी आहे
त माना हर वक़्तु भुलंदो रहंदो आहे त उन लाइ उहा माफ़ आहे। छाजे करे जो उहो जेका त मरीज़ आहे, मरीज़ लाइ इहे हक़म लागू न थींदा आहिनि। पर जेकॾहिं कंहिं हिकु भेरे माना इहो थिएसि थो त पोइ उन ते लाज़िम आहे त सजदा सहव अदा करे, यानी एक्स्ट्रा हिकु पासे सलाम फेरे करे वरी 2 सजदा अदा करे त उन सां नमाज़ वरी मुकमल थी वेंदी आहे। हीअ सजदे सहव तव्हां फ़िक़्ह जे किताबनि में ॾिसंदव न, तव्हांखे ऑटोमेटिक इहा ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त हिन नमाज़ में हिन जी कहिड़ी अहमियत आहे। त जेकॾहिं मुसलसल थिए त उहो पोइ मरीज़ जे हुकुम में ईंदो आहे, यानी कि शरई मरीज़, पोइ उन लाइ इहे शयूं माफ़ थी वेंदियूं आहिनि। इन जो मिसाल ईअं ॾियूं, जीअं माण्हू जेको आहे त रमज़ान शरीफ़ में भुल में का शइ खाई पी वञे न त उनजो रोज़ो बरक़रार आहे, उहो माफ़ आहे। छाजे करे जो उहो पंहिंजे वस में न हो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां ई हो। पर अहिड़ी सूरत हाल में जेकॾहिं नमाज़ में बि ईअं का भुल थिए त उहो बि उन लाइ माफ़ जी इख़्तियारी सही सही ज़बरदस्त। हीअं मां दावत ॾियणु चाहींदसि तस्बीह राशिद खे। सॉरी, मुंहिंजो भाउ वेठल आहे, मैं पहले इनसे जाती हूँ क्योंकि बिल्कुल पीछे बैठे में मुझे नज़र नहीं आए। सॉरी, मैं इनकी तरफ जाना चाहूँगी। मोहम्मद शरीफ बुख्ती खे मां हींअर दावत ॾियणु चाहींदसि। माइक इनको पकड़ा दूँ। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मेरे अली का कुरान से मिजाज मिलता है, मेरे अली का कुरान से मिजाज मिलता है। कुल्ले इमाम का इमाम से मिजाज मिलता है, मेरे अली का कुरान से मिजाज मिलता है, मेरे अली का कुरान से मिजाज मिलता है। जो करबला में थी गूंजी उसी अज़ान की कसम, जो करबला में थी गूंजी उसी अज़ान की कसम, मेरे अली का अज़ान से मिजाज मिलता है, मेरे अली का कुरान से मिजाज मिलता है, मेरे अली का कुरान से मिजाज मिलता है। मेरा गदा मेरा मंगता, मेरा गुलाम आए, मेरा गदा मेरा मंगता, मेरा गुलाम आए। खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए, खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए। दुरूद सैयद कौनैन के वसीले से मेरी ज़बान पे आका तेरा ही नाम आए, मेरी ज़बान पे आका तेरा ही नाम आए। मेरा गदा मेरा मंगता, मेरा गुलाम आए। मैं इस यकीन से आया हूँ उनकी चौखट
होठ से वो फिर कहेंगे कि वापस मेरा गुलाम आए। वो फिर कहेंगे कि वापस मेरा गुलाम आए। मेरा गदा मेरा मंगता मेरा गुलाम आए। खुदा करे कभी तैबा से ये पयाम आए। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लामा साहब टाइम तमामु घटि रहिजी वियो आहे ऐं अॼो की महफ़िल जो मां आख़िरी सवाल तव्हां सां करणु चाहींदसि, छो त पोइ वरी मां चाहींदसि त असांजा जेके बि हिते भाउ भेण वेठल आहिनि उन्हनि खे टाइम ॾिजे। सवाल मुंहिंजो इहो आहे त हिन बाबरकत महीने में अहिड़ा कहिड़ा अमल आहिनि जेके असांखे करणु घुरिजनि? तमामु बहितरीनु सवाल मुख़्तसर टाइम में। सभ खां बहितरीनु जेको कमु आहे न उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ज़िक्र आहे। ख़ालिक़ काइनात इरशाद फरमायो फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम, तव्हां मूंखे यादि कयो मां तव्हांखे यादि कयां। हदीस मुबारक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त ख़ालिक़ काइनात इरशाद फरमायो, हदीस कुदसी जंहिंखे चइजे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमायो त जेकॾहिं को मोमिन मुसलमान मूंखे पंहिंजे दिलि में यादि कंदो आहे त मां बि उनखे पंहिंजी तन्हाई में यादि कंदो आहियां। कीअं? उहो ख़ालिक़ काइनात जे मशीयत जे मुताबिक़। पर जेकॾहिं को माण्हू कंहिं महफ़िल में वेही करे मूंखे यानी मूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे यादि कंदो आहे त मां अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रिश्तनि जी महफ़िल में उन माण्हू जो ज़िक्र कंदो आहियां। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो जेको ज़िक्र आहे उहो सभ खां वधीक कारआमद अमल आहे। ऐं इन सां गॾोगॾु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक पढ़णु तमामु बहितरीनु अमल। इन जे करे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जेकॾहिं को बि मुंहिंजे मथां हिकु भेरो दुरूद पाक पढ़ंदो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त 10 भेरा वधीक उन ते रहमतूं नाज़िल फरमाईंदो। ऐं ईअं बि आहे जेकॾहिं परेशानी जे आलम में दिलि सां सिदके दिलि सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद पाक पढ़ी करे को बि मुसलमान जेकॾहिं दुआ कंदो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जी दुआ खे हमेशह क़बूल फरमाए छॾींदो आहे। त हिन बाबरकत महीने में कोशिशि कजे जो माण्हू हर वक़्तु उथंदे विहंदे घुमंदे फिरंदे या कंहिं वक़्त में ॾींहुं हुजे या राति हुजे मुख़्तसर टाइम कढी करे जेकॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी यादि में मशगूल थी वेंदो आहे, ज़िक्र कंदो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जा रुकियल कम बि आसान फरमाए छॾींदो आहे ऐं उन जे मथां पंहिंजी महिरबानी बि फरमाए छॾींदो आहे। सुभान अल्लाह। थोरे वक़्त में इलाही मुख़्तसर ॻाल्हि बि थी वई असांजी ऐं मुंहिंजे ख़्याल में व्यूवर्स खे सम्झ में बि अची वई हूंदी त कहिड़ा अमल आहिनि जेके असांखे न करणु घुरिजनि। सो हींअर दावत ॾियणु चाहींदसि सैयद सैफ़ुर रहमान खे मां। जी सब्ज़ गुंबद वाले मंजूर दुआ करना, जब वक्त नज़ाए आका दीदार अता करना, जब वक्त नज़ाए आका दीदार अता करना। ऐ नूरे खुदा आँखों में समा जाना, या दर पे बुला लेना, या ख्वाब में आ जाना, या दर पे बुला लेना, या ख्वाब में आ जाना। ऐ पर्दानशी दिल के पर्दे में
रहा करना जब वक्त नज़ाए वक्त नज़ाए दीदार अता करना। सुभान अल्लाह माशाल्लाह, बहुत प्यारी आपने नात पढ़ी। अभी मैं आपको दावत देना चाहूँगी। मेरे ख्याल को निस्बत हुई मदीने से, मेरे ख्याल को निस्बत हुई मदीने से, महक गुलाब की आने लगी पसीने से, नबी की आल से उल्फत नहीं तो मर जाओ, नबी की आल से उल्फत नहीं तो मर जाओ, तुम्हारा मरना ही बेहतर है ऐसे जीने से, मेरे ख्याल को सुनो वो आतिशे दोज़ख में डूब जाता है, सुनो वो आतिशे दोज़ख में डूब जाता है, उतार दे जिसे आले नबी सफीने से, मेरे ख्याल को निस्बत हुई मदीने से। सुभान अल्लाह। हींअर दावत ॾियणु चाहींदसि मां मोहम्मद शरीफ बुख्ती के। टाइम बहुत थोड़ा सा रह गया है और मैं चाहूँगी कि आप थोड़े थोड़े अशार सुनाइए ताकि आप तीनों एडजस्ट हो जाएं उसमें। कोई मसला नहीं, हो जाता है। कोई सलीका है आरज़ू का, न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका।
के बातें अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका, के बातें अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका। किसी का एहसान क्यों किसी को हालात क्यों बताएं, किसी का एहसान क्यों उठाएं, किसी को हालात क्यों बताएं, तुम्ही से मांगेंगे तुम ही दोगे, तुम्ही से मांगेंगे तुम ही दोगे, तुम्हारे दर से ही लगी है, ये सब तुम्हारा करम है आका, के बातें अब तक बनी हुई है, ये सब तुम्हारा करम है आका। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हींअर दावत ॾियणु चाहींदसि मां अरीबा इस्लाम खे। मेरी जान बिबी हो एक निगाहे करम, या शफीउल बरा खातमुल अंबिया, आप नूरे अज़ल, आप शम्मे हरम, आप शम्सो दुहा खातमुल अंबिया, ऐ फसीहुल बयां, ऐ बलीगुल लिसान, ऐ वहीदुल ज़मान, मावराए गुमान, आपका नूर है अज़करा ताकरा, शाहिदे किबरिया खातमुल अंबिया, शाहिदे किबरिया खातमुल अंबिया, आप हैं हक नगर, आप हक के रसा, सिदरतुल मुंतहा, आपके ज़ेर पां, आप हैं मज़हरे ज़ात रब्बुल औला, रहबरे हक नुमा खातमुल अंबिया, मेरी जानिब भी हो एक निगाहे करम, या शफीउल वरा खातमुल अंबिया, आप नूरे अज़ल, आप शम्मे हरम,
आप शम्सो दुहा खातमुल अंबिया। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जी व्यूअर्स, जन तव्हांखे ख़बर आहे त वक़्तु बसि तक़रीबन ख़तमु ई थी चुको आहे। अॼोकी ट्रांसमिशन मूंखे उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं हिते जेके बि असांजा नात ख़्वां सना ख़्वां जेके बि हिते मौजूदु आहिनि, मां सबने जी थोराइती आहियां। बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगी कि आप सब ने अपना बहुत कीमती वक्त हमें दिया और इस महफ़िल को चार चांद लगा दिए। ऐं स्पेशली मां तव्हांजी थोराइती आहियां मुफ्ती साहब, जो तव्हां आया, तव्हां सां गुफ्तगू रही ऐं इलाही शयुनि जे बारे में असांखे ख़बर पई। ईअं ईंदा रहो, ईअं असांजी महफ़िल खे ईअं ई अॻिते वधाईंदा रहो। और जाते जाते तस्बीह हम आपसे कुछ ना कुछ सुनना चाहेंगे। जब तक मैं खुदा हाफ़िज़ कर लूँ। ज़िंदगी रही तो इंशाल्लाह मंडे ते वरी मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। ॿीहर जुमा मुबारक। दुआउनि में सभिनीनि खे यादि रखिजो। पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे मुंहिंजी RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। या शाहे उमम एक नज़र करम, या शाहे उमम एक नज़र करम, मोरी लाज तुम्हारे हाथ। सरकार मोरी नैया लगा दो अपने करम से पार। कि टूटी हुई आस हूँ मैं और दुख से भरा दिल है मेरा। नज़रे करम मेरे खुदा, कोई नहीं है तेरे सिवा। तस्कीने जान नज़र करम तेरे सिवा कोई नहीं। दीदार अता कर दो मौला, मैं तो हूँ तुम्हारा भिखारी। सरकार दीदार मोरी नैया लगा दो अपने करम से पार। या शाहे उमम एक नज़र करम, मोरी लाज तुम्हारे हाथ। सरकार मोरी नैया लगा दो अपने करम से पार।